अवल अल्लाह आला आलम जो धनी कादर पंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सौ सारा सचो धनी चे हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जो। अस्सलामु अलैकुम सिंधी भाइरो तव्हां खे पंहिंजे चैनल में खुश आमदीद चऊं था। नाज़रीन, सिंध मुंहिंजी सोन ही सिंध जा मनाज़र। नाज़रीन, सिंध जेका सदियुनि ते मुश्तमिल आहे। सिंध उहा अज़ीम जाइ आहे जिथे पहिरियों इंसान खे इंसान जीअं रहणु सेखारियो। नाज़रीन, सिंध मुंहिंजी सोन बराबर। सिंध उहा अज़ीम जाइ आहे जंहिं जाइ खां पूरी दुनिया में बल्कि पूरी रोज़ ज़मीन में सनत जो बुनियाद पोखियो वियो। इंसान खे इंसान जीअं रहणु सिंधियुनि सेखारियो। जी नाज़रीन, मुंहिंजा सिंधी भाइरो, ही वीडियो उन्हनि सिंधियुनि भाइरनि लाइ आहे जेके पंहिंजे वतन सां मुहबत कनि था। नाज़रीन, सिंध मुंहिंजी सोन, सिंध मुंहिंजी सोन मिसल। सिंधी भाइरो, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं सिंधी भाइरनि मां उमेद आहे त असांजे चैनल खे सुठी मोट ॾींदा। सदाईं आबाद रहो, ख़ुशि रहो, वसंदा रहो पंहिंजनि में ऐं परावनि में। चुणे देश हुजो या प्रदेश हुजो, सदाईं आबाद हुजो। सिंधी भाइरो, मौला अली जो कौल आहे त सिंध उहा अज़ीम जाइ आहे जंहिं जाइ ते इल्म ऐं इरफान जो सिज सरज़मीन सिंध ते उभरियो। नाज़रीन, सिंध जी तारीख़, सिंध जी तहज़ीब जेका सदियुनि ते मुश्तमिल आहे। नाज़रीन, पिरी रहमत लिल आलमीन नबियुनि जे सरदार खे जंहिं वतन खां ख़ुशबू आई उहो सिंध आहे। जी नाज़रीन, जंहिं वतन खां खुशबू महसूस थी उहो पंहिंजो ई सिंध आहे। मेरे अरब को आई ठंडी हवाएं जहां से वही मेरा वतन।